कुछ ॾेई वेंदासीं कुछ न खणी वेंदासीं बूर आहियूं दही मेवो ऐं छॾी वेंदासीं। तमामु घणा थोरा आहियूं सभिनी दोस्तनि जा जिन पंहिंजो कीमती टाइम कढी अची हिते पंहिंजो महफ़िल जो मान मथां कयो। तमामु घणा यकीनन तमामु घणा थोरा आहियूं नूरुल्लाह सैदो साहिब जन जा जिन अॼु असांखे पंहिंजो बचपन यादि करायो आहे। को टाइम हुयो हिते स्टडी कंदोसि मथे माड़ीअ ते 9th क्लास में पढ़ंदोसि अहिड़ो प्रोग्राम ॾिठो आहे वरी अॼु ॾिठो आहे मां इहो प्रोग्राम 9th में पढ़ां थो अॼु 35 साल उमिरि आहे अहिड़ो प्रोग्राम मां कॾहिं न ॾिठो आहे। माशाअल्लाह साईं जन जी महिनत आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेकॾहिं यादगिरो कजे साईं गालिब शाह राशिदी जन हिते रहिया तमामु सुठो टाइम रहिया असां सां उन्हनि खे यादि करण बि सुठी ॻाल्हि आहे। पर उन टाइम में बि प्रोग्राम थिया यकीनन सुठा प्रोग्राम हुया। साईं जन जो वञण जो हिन दुनिया मां यकीनन दिलियूं टुटियूं चऊं पिया गुल छॾी पियो असांजो गुल हलियो वियो। कमी केरु पूरी कंदो? अॼु गुलाम मुस्तफ़ा खिलजी साहिब जन नूरुल्लाह साहिब जन जे तवसुल सां उन्हनि जे तावन सां उन कमीअ खां अलाए छा करे छॾियो आहे। तमामु घणो कुझु कयो आहे जज़्बो आहे साईं जन खे तमामु घणी महिनत कई आहे। साईं इशफाक जन तमामु घणो कुझु ॻाल्हाए विया अञा ॻाल्हायूं आहे। साईं जन उस्ताद आहिनि मोहतरम आहिनि असां लाइ हर शइ नंढीअ खां सुई सॻे खां वठी जेको चवंदा आहिनि मथे ताईं साईं कुझु लफ़्ज़नि में झटि बीठा टाइम जी कमी हुई पर घणो कुझु ॻाल्हाईंदा अञा ॻाल्हाईंदा छो त साईं जन वटि समुंड आहे। साईं जन वटि समुंड आहे पर हाणे वक़्त जे कमीअ जे करे पर उन मुख़्तसिर टाइम में बि साईं इशफाक महमूद साहिब जन असांखे तमामु घणो कुझु सम्झाए विया उस्ताद जो किरदारु सम्झाए विया हर ॻाल्हि सम्झाए विया असांखे। हाणे मां हिकिड़ो नंढड़ो उस्ताद आहियां मुंहिंजी दिलि जे ख़ुशीअ लाइ साईं जन जेका हिते महिनत कई आहे जाकूं आया आहिनि पहिरियों ॻाल्हियूं बि थी वियूं शामरदा शाह वारियूं सुपरवाइज़र वारो दौर बि आहे साईं नूरुल्लाह साहिब जन जो असां आहियूं हिते मूंखे बि 14 साल आहे हिते। साईं जन जी उहे काविशूं बि यादि आहिनि। टाइम जी कमी आहे आवाज़ अचनि था त शार्ट कयो बिल्कुलु शार्ट कंदासीं